तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में हाणे त हिते गाह बि फुटी विया आहिनि हिन ॻोठ जे अंदरि। ऐं हीउ एतिरो तव्हांजो पुराणो ॻोठ आहे। हिन ॻोठ जे अंदरि तक़रीबन पीपल्स पार्टी खे त एतिरा साल थिया आहिनि, 30 सालनि खां वठी गवर्नमेंट आहे सिंध जे अंदरि। पोइ कंहिं बि पार्टी तव्हांजे लाइ को अहिड़े क़िस्म जो को रोड रस्तनि जो या नालनि जो को सिस्टम न कयो आहे? साईं, पीपल्स पार्टी भुटे जे दौर में पीपी हूंदो हो, हाणे पीपी न आहे। हे सभु चोर आहिनि, करप्शन कनि था, हे मुल्क खे लुटीनि था, नाजाइज़ कनि था। ज़रदारी वटि छा हूंदो, नवाब शाह जो मां बि आहियां, पुराणो आहियां वधई, ऐं हाकिम अली वटि छा हूंदो सॼो असांखे ख़बर आहे। बाक़ी हे सियासत खे बिज़नेस करे सम्झनि था ऐं सियासत सां धोखो कनि था आवाम सां। पाकिस्तान जो आवाम वीचारो जेको आहे न, हो सौंसदो माण्हू आहिनि, हुननि खे इन शयुनि जो ख़बर क़दुरु घटि हूंदो आहे। जेके हे पीपी वारा ऐं मुस्लिम लीग वारा जेको आहे न, वारियो था वठनि। 60 साल मुंहिंजो उमिरि आहे, 70 साल खां वठी हिननि कयो छा आहे? कराची खे ॿोड़े वेठा आहिनि। हाणे बारिश आयो आहे, हिननि जा जेके पैसा, जेके महिनत सभु ज़ाया थी विया आहिनि इन पाणी में। इंशाअल्लाह पीटीआई खटंदो, दुनिया ॾिसंदो।